खान बाबा, हाणे त मूंखे थोरो थोरो ख़ौफ़ थियण लॻो आहे, छो त हाणे इंतज़ामिया हुसैन जी ॻोल्हा वॾी सरगर्मी सां पई करे ऐं हुसैन साहब खे ॻोल्हा करण लाइ ख़ासि टीमूं ठाहियूं वियूं आहिनि। तूं छा थो सम्झी त मूंखे इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर नाहे? इन्हनि टीमुनि में शामिल को न को अहलकार मूंखे पाण ई इतलाउ करे छॾींदो आहे। खान बाबा, जेकॾहिं हुसैन इन्ही दौरान अची ड्यूटी ते पहुतो पोइ त मुंहिंजे लाइ वॾो मसइलो पैदा थी वेंदो ऐं मुंहिंजी त नौकरी हली वेंदी। करीम बख्श, तुझी सिर्फ नौकरी न पर सज़ा बि लॻी वेंदी। हाँ, थी सघे थो त हिन जेल जे सी क्लास में तोखे कैदी थी करे रहणो पवे। तव्हां सही था चओ खान बाबा, तव्हां सही था चओ, छो त असां वॾो जुर्म कयो आहे। तूं सही थो चवीं। तूं त हिकु भाईअ वारे हमराह खे भॼाए हिकु बेगुनाह खे उन जी जाइ ते भाईअ ते टंगरायो आहे। तो ते त हाणे सख़्त क़िस्म जो केस ठही सघे थो। तव्हां एॾी संजीदा ॻाल्हि पोइ बि खिली था कयो। तव्हां कुझु त ख़्यालु कयो बाबा। करीम बख्श, तो वटि त ॿिलीअ जी बि न पर कुए जेतिरी दिलि आहे। शेव थी शेव, तोखे ॻणती करण जी का बि ज़रूरत नाहे, छो त हुसैन जे बाज़ियाब थियण जो को बि सवाल पैदा नथो थिए। ख़बर नाहे खान बाबा, मूंखे त हर वक़्तु खुदको रहंदो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त इन क़िस्म जी टीमुनि ऐं बेमक़सद छापनि सां हुसैन हिननि खे कॾहिं बि हथु न ईंदो। ऐं पर जेकॾहिं ईअं थी बि वञे न त हुसैन पाण बि पंहिंजी ज़बान खोले न सघंदो, छो त सरमद खे राजू जी जाइ ते काल कोठड़ीअ में बंदि करण जो सभ खां वॾो ॾोही त हुसैन पाण आहे। ज़बान खोलींदो न त सभ खां पहिरियों पाण ई फासंदो। इन करे हुसैन असांजे लाइ हाणे बेज़रूरी इंसान आहे ऐं खान बाबा जो इहो उसूल न आहे त कंहिं गैर ज़रूरी इंसान खे मारे, पर जॾहिं असां कंहिं मां ख़तरो महसूसु कंदा आहियूं त पोइ हुनखे हिकदमि ख़तमु करे छॾींदा आहियूं। जी जी खान बाबा, मूंखे ख़बर आहे। हाणे तूं हलियो वञ ऐं बेफ़िक्र थी हलियो वञ। ड्रामा सीरियल मक़तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।